हिकु ॾींहुं चङे भले माण्हूअ खे ओचितो रोटी खाइण में तकलीफ़ थियण लॻी ऐं हू डॉक्टर वटि आयो, जंहिं चकास करे चयुसि खेसि कैंसर जो मरीज़ आहे। कुझु वक़्तु चुप रहण खां पोइ डॉक्टर हुन खे ॿुधायो त तूं ॾींहं में 2-3 दफ़ा तंबाकू खाईंदो आहीं। नमस्ते मुंहिंजा दोस्तो, कीअं आहियो तव्हां सभु? आशा आहे त तव्हां सभु ठीकु हूंदा, जिते बि हूंदा ख़ुशि हूंदा। मां महक तव्हांजो अदबी आतवार में स्वागत थी कयां। अॼु मां तव्हांखे हिकु नई आखाणी ॿुधाईंदमि जंहिंजो विषय आहे यक तंदुरुस्ती हज़ार नेमत। यक तंदुरुस्ती माना असांजी सिहत सुठी रहे, हज़ार नेमत, नेमत माना सूखड़ी, नेमत माना ब्लेसिंग्स। जीअं इंग्लिश में चयो वेंदो आहे हेल्थ इज़ वेल्थ, तीअं ई सिंधीअ में चवंदा आहिनि त जान आहे त जहान आहे। अचो त मां तव्हांखे आखाणी ॿुधायां। यक तंदुरुस्ती हज़ार नेमत जो इहो मतिलबु आहे त जेकॾहिं इंसानु तंदुरुस्त आहे त हिन वटि हज़ार नेमतूं आहिनि। जेकॾहिं बदन तंदुरुस्त हूंदो त दिलि ऐं दिमाग़ बि सुठो सहकार हूंदो। तंदुरुस्त माण्हू हयातीअ जो हर मज़ो पूरीअ तरह माणे सघे थो। तंदुरुस्तीअ खां सवाइ ज़िंदगीअ में सुख माणणु बिल्कुलु नामुमकिन आहे। बीमार माण्हूअ खे का बि ॻाल्हि मिठी न लॻंदी आहे। अहिड़ो माण्हू पंहिंजो पाण मां ई परेशान हूंदो आहे। हिकु ॾींहुं चङे भले माण्हूअ खे ओचितो रोटी खाइण में तकलीफ़ थियण लॻी ऐं हू डॉक्टर वटि आयो, जंहिं चकास करे चयुसि खेसि कैंसर जो मरीज़ आहे। कुझु वक़्तु चुप रहण खां पोइ डॉक्टर हुन खे ॿुधायो त तूं ॾींहं में 2-3 दफ़ा तंबाकू खाईंदो आहीं। कॾहिं कॾहिं तूं घणी तकलीफ़ ऐं सख़्तु सूरत सबबु फतकण लॻंदो आहीं। डॉक्टर खेसि तमाक जे इस्तेमाल लाइ सख़्तु मना कई आहे। सच चयो अथनि त जंहिं वटि तंदुरुस्ती आहे उन वटि ख़ुशियुनि जो खज़ानो हूंदो आहे। ख़ुशीअ जहिड़ी बि का ख़ौराक थी नथी सघे। तंदुरुस्ती आहे त दुनिया बि पिणु वणंदी, पर जे मन में मुंझ हूंदी त दुनिया कीअं वणंदी। तंदुरुस्त रहण लाइ गंद किचिरे खां परे रहणु घुरिजे, नज़दीक शयुनि खां किनारो करणु घुरिजे, सवेल सुम्हिजे सवेल उथिजे, सायूं भाॼियूं ऐं फल फूल खाइणु घुरिजनि। सुबुह शाम जो कुझु वक़्तु पंधु करणु घुरिजे। बर्गर, पिज़्ज़ा, चाइनीज़ फास्ट फूड जो वापो घटि करणु घुरिजे। कसरत करण सां सिहत ठीकु रहंदी आहे। बीमार थियण जे हालत में कचीअ में ई मरीज़ जो इलाजु कराइजे। तंदुरुस्तीअ खे क़ाइमु रखण लाइ हर मुमकिन कोशिशि रखणु घुरिजे। सिहत जी संभाल कजे, छो त तंदुरुस्ती इंसान जी सची दौलत आहे। हिते इहा आखाणी पूरी थी। तव्हां बि पंहिंजे शरीर जो ध्यानु रखिजो। असांखे हिन मां इहा सिख्या मिली आहे, जेकॾहिं शरीर सही आहे त असांखे सभु कुझु वणंदो ऐं सुठो लॻंदो। जेकॾहिं शरीर न आहे ठीकु त असांखे कुझु बि ॻाल्हि न वणंदी आहे, सभु परेशानीअ में लॻंदा आहिनि। इन वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, सब्सक्राइब कयो ऐं कमेंट्स में ॿुधायो तव्हां छा कंदा आहियो तंदुरुस्त रहण लाइ। कमेंट्स में तव्हांजो इंतज़ारु रहंदो। हाणे मिलूं था ॿिए वीडियो में। थैंक यू, बाय।